أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ويوم حنين إذ أعجبتكم كثرتكم فلم تغن عنكم شيئا अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जो फज़ल है करम है। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे ईमान जी दौलत सां नवाज़ियो आहे। ईमान छा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह पाक वटां जेके हक़ीक़तूं, जेके ख़बरूं, जेके अहकामात खणी आया ऐं असां ताईं यानी यकीनी ज़रियनि सां पहुता, उन्हनि सभिनी खे दिलि सां सचो मञण जो नालो ईमान आहे। इन में जेतिरो दिल जी तस्दीक ऐं महबत ज़राए सां हूंदी, जेके ज़रियो आहिनि असां ताईं उहे हक़ीक़तूं पहुचाइण जा, ओतिरी जेका शइ उन्हनि पेश कई आहे उन सां महबत थींदी, उन सां ताल्लुक़ थींदो। उस्ताद आहे, जेकॾहिं उस्ताद सां महबत आहे, उस्ताद ते एतमाद आहे, त उस्ताद जेका ॻाल्हि ॿुधाए पियो, जेका ॻाल्हि सेखारे पियो, उहा ॻाल्हि सही तरह सां सम्झ में ईंदी, उन ते माण्हू एतमाद कंदो, उन ते माण्हू यकीन कंदो, उन ते माण्हू अमल कंदो। पर जेकॾहिं उस्ताद ई नाक़ाबिल एतबार आहे ऐं उस्ताद में जेको उस्ताद सां महबत कान्हे, उस्ताद सां ताल्लुक़ कोन्हे, त उहो शागिर्द जेको आहे उहो उस्ताद जी ॻाल्हि में कामयाबु कोन थींदो, उस्ताद जे सबक़ में कामयाबु कोन थींदो। त असांखे जेको कुझु मिलियो आहे, जेको दीन मिलियो आहे, ईमान मिलियो आहे, क़ुरान मिलियो आहे, जेको कुझु मिलियो आहे उहो उन में सभु यानी अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खां पहिरियों जेको वास्तो बनायो उहो बनायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते जेतिरो एतमाद हूंदो, जेतिरी महबत हूंदी, जेतिरो यकीन हूंदो, जेतिरी दिलि मुतमइन हूंदी, जेतिरो दिलि खे उन्हनि सां ताल्लुक़ हूंदो, ओतिरो उन्हनि जे आंदल दीन सां बि जेको आहे असांखे ताल्लुक़ थींदो। ऐं जीअं चइबो आहे, चवंदा आहिनि त बा अदब बा नसीब, त जेको माण्हू जेतिरो अदब कंदो ओतिरो उनखे नसीब थींदो। माना जेको माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेतिरो अदब कंदो, जेतिरी महबत कंदो, ओतिरो उनखे दीन नसीब थींदो। छो त दीन जो अल्लाह रब्बुल आलमीन दीन मोकिलियो आहे, पर अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं हस्तीअ खे ज़रियो बनायो, जंहिं हस्तीअ खे मरकज़ बनायो, उहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्तीअ खे ज़रियो बनाए करे अल्लाह ताला असां ताईं दीन पहुचायो। हाणे जेतिरो ताल्लुक़ असांखे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हूंदो, ओतिरो हुननि जी आंदल शइ सां थींदो। वरी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बि असां कोन ॾिठो, असांजे अखियुनि उन्हनि खे कोन ॾिठो, असांजे कननि अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ॻाल्हि आहे, जेके यानी मुबारक गुफ़्ता आहिनि, उहे असां पाण कोन ॿुधा, असांखे उहो वक़्तु नसीब कोन थियो। केतिरा 100 साल पहिरीं अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां बुरको मटाए विया। पोइ असां ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे कीअं पहुतियूं? उन में जेके ज़रिया बणिजा आहिनि, जेके ज़रियो बणिजो आहिनि मुबारक हस्तियूं, जेतिरो उन्हनि ते एतमाद हूंदो, ओतिरो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधायल ॻाल्हि ते एतमाद थींदो। ऐं इहा बि ॻाल्हि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक हिन उम्मत खे ई नसीब कई आहे, हिन उम्मत खे ई इहा दौलत नसीब थी आहे। ऐं इहा हिन जी ख़ुसूसियत आहे। जीअं ॿियूं ख़ुसूसियतूं घणेई आहिनि, हिकिड़ी ख़ुसूसियत आहे त हीअ जेका उम्मत आहे उहा वास्ता दर वास्ता पंहिंजे
नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हर वक़्तु जुड़ी पई है, हर वक़्तु जुड़ी पई है, हर वक़्तु ॻंढी पई है। ॿिया नबी ईअं कोन्हनि, ॿियनि नबियनि जूं जेके आहिनि उम्मतूं ईअं कोन्हनि। मसलन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत यहूदी, हाँ हींअर को यहूदियुनि जो को आलिम जेको आहे या ॿियो को माण्हू यहूदी उहो चए त भई असांजे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम हीअं फरमायो, त असां उनखे चवंदासीं त तूं त अॼुकल्ह जो माण्हू आहीं, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे त दुनिया मां गुज़ारे वेंदे जेको आहे सदियूं थी वियूं, तो ॾिठो जा हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे, तो इहा ॻाल्हि पाण ॿुधी जा हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां, पोइ तूं कीअं थो चई सघीं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ईअं फरमायो? हू चवंदो वाक़ई मूं त कोन ॾिठा ऐं मूं त कोन ॿुधो हुननि जो ॻाल्हि इरशाद। पोइ चइबो तूं वटि को दलील आहे? चए थो न, बसि माण्हू किताबनि में लिखियो पियो आहे, माण्हू चवनि था। ईसा अलैहिस्सलाम जेको पोइ नसरानी ईसाई का ॻाल्हि करे उनखे बि असां ईअं चवंदासीं ऐं उन वटि बि हिनजो को जवाबु कोन्हे। पर जेकॾहिं अॼु जो को आलिम जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो मुसलमान आलिम जेको आहे उहो थो चए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीअं फरमायो। मसलन को चए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नमल आमालु बिन्नियात, बेशक सभिनी अमलनि जो दारो मदार नीयतुनि ते आहे। हाणे जेकॾहिं को माण्हू इहो ई साॻियो सवाल उन खां करे भई तूं त अॼु जो माण्हू आहीं, तो त जेको तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोन ॾिठो, न को तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि खे ॿुधो, पोइ तो वटि कहिड़ो दलील आहे त वाक़ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं ई फरमायो? त हू चवंदो हा मूं वटि दलील आहे। यहूदीअ वांगुरु कोन चवंदो त न मूं वटि को दलील कोन्हे, ईसाईअ वांगुरु कोन चवंदो त मूं वटि को दलील कोन्हे, हू चवंदो हा मूं वटि दलील आहे। त हीअ ॻाल्हि वाक़ई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ई फरमाई आहे। भई कहिड़ो दलील आहे? हू चवंदो इन जो दलील सनद आहे, मूं वटि पूरी सनद मौजूदु आहे। हीउ जेको मूं चयो मूं ईअं कोन चयो, मूं बाक़ाइदा पंहिंजे उस्ताद खां इहो पढ़ियो आहे, वरी उन पंहिंजे उस्ताद खां जेको आहे इहो वरितो, वरी उन पंहिंजे उस्ताद खां इहो वरितो। उहे सभु नाला बि मौजूदु आहिनि, सिर्फ़ु नाला न, उन्हनि जूं पूरियूं ज़िंदगियूं मौजूदु आहिनि, उन्हनि जूं पूरियूं ज़िंदगियूं लिखियूं पियूं मौजूदु आहिनि वींदे सहाबी सॻोरे ताईं। वरी वींदे सहाबी जेको आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहो नक़ल करे थो, इनखे चइबो सनद। इन ज़रिए सां वरी इन्हनि में तहक़ीक़ूं थियूं, वरी इन्हनि जे अंदरि इन्हनि जा हालात थिया, थोरी ॻाल्हि जे करे हीउ रावी भई ज़ईफ़ आहे, हिन जी ॻाल्हि कोन वठिबी। थींदे थींदे बिल्कुलु जेका निज शइ आहे उहा असां ताईं पहुची वई ऐं हाणे अखियूं पूरे असां इहो चई सघूं था त अल्हम्दुलिल्लाह जेका ॻाल्हि असां चऊं पिया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाई आहे उन जो असां वटि दलील मौजूदु आहे। अगरचे असां उन ज़माने में कोन हुआसीं, अगरचे असां इहा इरशाद ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कोन ॿुधो आहे, पर अल्हम्दुलिल्लाह असां वटि दलील मौजूदु आहे जंहिं दलील जे ज़रिए सां असां चई सघूं था त वाक़ई हीअ ॻाल्हि अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई। छो त सचार जेके आहिनि, जीअं अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचार हुआ, ईअं अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इरशाद नक़ल करण वारा जेके आहिनि असां ताईं उहे सचार आहिनि, उन्हनि जूं पूरियूं ज़िंदगियूं जेको आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि त उन्हनि कीअं जेको त पंहिंजूं ज़िंदगी गुज़ारियूं। हाणे इहो सचार ऐं मुख़बिर सादिक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ख़बरूं ॾियण वारा सचार मौजूदु आहिनि, उन्हनि जूं ज़िंदगियूं मौजूदु आहिनि जंहिंजे ज़रिए सां असां अखियूं पूरे चई सघूं था त हीअ वाक़ई अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए। इन करे जेतिरा वास्ता आहिनि असां ताईं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि पहुचण जा, उन्हनि सभिनी वास्तनि जो अदब, एहतिराम, महबत इहो ज़रूरी आहे। छो त जेकॾहिं उन्हनि सां महबत कान हूंदी, उन्हनि जो अदब कोन हूंदो, उनजो एहतिराम कोन हूंदो, उहे क़ाबिल एतमाद न रहिया त पोइ जेका शइ उहे पेश कनि पिया
उहा बि क़ाबिल एतिमाद कोन रहंदी। उन करे जेको आहे सो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बयानु कजे थी त भई अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत वधे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां जिन वास्तनि सां जेको असां ताईं दीन पहुतो आहे उहे वास्तनि जी मोहब्बत हुजे, उहे सभु क़ाबिल एतिमाद आहिनि। ऐं अल्लाह पाक जेको आहे सो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसूं आहिनि जंहिंमें त अल्लाह ताला ही जेके मूंखे साथी ॾिनासि पहिरियां शागिर्द अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, पोइ अल्लाह ताला सॼी दुनिया जे रूहनि खे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हेसि ताईं जे रूहनि खे ॾिठो, पोइ इन में अल्लाह ताला मूंखे चूंडे ॾिना। पहिरीं अल्लाह ताला सभिनी रूहनि मां मुंहिंजे रूह खे चूंडियो, जेको सभिनी रूहनि मां सरदार रूह हो, सभिनी खां वधीक आला उत्तम अशरफ अनवर अकरम, सभिनी खां वधीक मुअज़्ज़ज़, सभिनी खां वधीक जेको आहे सिफ़ात वारो रूह हो, उहो अल्लाह ताला मुंहिंजे लाइ चूंडियो। ऐं उन खां पोइ अल्लाह अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजा जेके साथी आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला मूंखे चूंडे ॾिनो आहे। ऐं यानी उहे अल्लाह पाक मूंखे, छो त अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़ो बनायो, सभिनी नबियनि जो सरदार। ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत खे छा फरमायो, सभिनी शरीयतुनि जे लाइ नासिख, सभिनी खे मनसूख़ करण वारी, सभिनी खे मनसूख़ करण वारी। ऐं हिन खे का शरीयत खे को मनसूख़ कोन कंदो, हिन शरीयत खे हलणो आहे केसि ताईं, क़यामत ताईं हलणो आहे। ॿियो को नओं नबी कोन ईंदो, ॿियो को नओं नबी कोन ईंदो। हाणे हिन शरीयत खे अल्लाह खे हलाइणो आहे केसि ताईं, क़यामत ताईं, ॿियो को बि नबी कोन ईंदो। त पोइ अहिड़ी शइ, अहिड़ी हस्ती जंहिंजी तालीमात खे, जंहिंजी जेको सो फैज़ खे अल्लाह पाक खे पूरी दुनिया ताईं पहुचाइणो आहे, बल्कि क़यामत ताईं अचण वारो नसुलनि ताईं पहुचाइणो आहे, त उन जा जेके वठण वारा हूंदा शागिर्द, उहे बि त अल्लाह पाक उनखे उन शान वारा अता फरमाया। त बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो सही सम्झ नसीब फरमाए। इन ई सिलसिले में अल्हम्दुलिल्लाह ही सिलसिलो हलायोसीं, यानी सीरत तय्यबा, जंहिंसां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत वधे ऐं असांखे पंहिंजे दीन जी बि ख़बर पवे। ऐं पाण पहुता हुआसीं 8 हिजरीअ ते, 8 हिजरी। उन में वॾे में वॾो जेको वाक़ियो थियो इहो थियो फ़तेह मक्का। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माशाअल्लाह 10,000 सहाबा जान निसार जो लश्कर जेको तो वठी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्कतुल मुकरमा में दाख़िल थिया। ऐं शान अहिड़ो हो जो पाण सल्लल्लाहु, हिकिड़ो माण्हू चवंदा डोड़ंदो आयो, सहकंदो डोड़ंदो ऐं डप में सफ़ा बेहाल पियो थिए। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त बीह, मुतमइन थी वञ, आउं बादशाह कोन आहियां, मूंखां छो पियो ॾिजी, आउं बादशाह कोन आहियां, आउं त हिकिड़ी मामूली औरत जो पुटु आहियां। माना हुनजो रोब, हुनजे मथां जेको ख़ौफ़ हो उहो ख़तमु करण जे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आउं त हिकिड़ी मामूली औरत जो पुटु आहियां, तूं मूंखां छो पियो ॾिजी, आउं बादशाह थोरी आहियां। ॾिजु न, मुतमइन थी पाण खे जेको सो होश में आण, सफ़ा जेको सो एतिरो ख़ौफ़ न कर। ईअं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 15 ॾींहं उते रहिया मक्कतुल मुकरमा। पहिरीं आयो, पोइ दफ़ा मूं अर्ज़ु कयो त सभिनी खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माफ़ु करे छॾियो। पाण फरमायो त आउं तव्हांखे उहो ई चवां थो जेको यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाउरनि खे चयो हो, ला तसरीब अलैकुमुल यौम, अॼु तव्हांजे मथां को इल्ज़ाम कोन्हे, तव्हां सभु जा सभु आज़ादु आहियो, तव्हांखे को बदिलो कोन थो वठां। बदिलो त परे जी ॻाल्हि, कॾहिं आउं तव्हांखे तानो बि कोन ॾींदुसि त तव्हां हीअं मूं सां कयो हो, न, बसि जहिड़ो कुझु बि कोन थियो। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते 15 ॾींहं क़याम फरमायो। हाणे जेॾीमहिल मक्कतुल मुकरमा फतह थी वियो त अंसार जेके हुआ, जिन साथ ॾिनो, जिन ठिकाणो ॾिनो, जिन हेॾियूं क़ुर्बानियूं कयूं, पंहिंजो माल, पंहिंजूं जानियूं, पंहिंजो हर कुझु जेको आहे
वो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि ते उन्हनि कुर्बान करे छॾियो। हाणे उन्हनि खे ख़्यालु पैदा थियो त हाणे त मक्को फतह थी वियो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असां वटि आया हुआ इन करे जो हुननि जा ख़ानदान वारा जेके हुआ उहे हुननि खे ठिकाणो कोन ॾिनो। हिते जेको हाणे त मक्को फतह थी वियो, हाणे ईअं न थिए जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते ई रही पवनि ऐं असांखे छॾे ॾियनि। सो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेॾी महिल इहा ख़बर पई त अंसार इहो पिया सोचीनि त पाण फरमायो न, मौत ज़िंदगी तव्हां सां गॾु आहे। ठीकु आहे, मुंहिंजो पंहिंजो वतन मक्कतुल मुकरमा आहे, मूंखे ॾाढो प्यारो आहे, पर वफ़ा आहे। जीअं तव्हां मूंसां वफ़ा कई आहे आऊं बि तव्हां सां निभाईंदुसि। हाणे ज़िंदगी मौत तव्हां सां आहे। चुनाचे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी वापसि मोटी आया ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर मुबारक जेका आहे उहा बि मदीने पाक में बणिजी। ईअं न त मुंहिंजो आबाणो जेको वतन आहे ऐं बैतुल्लाह शरीफ़ आहे, हेतिरो जेॾीमहिल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी हिजरत करे रवाना बि थिया त हिकिड़े मौक़े ते पाण हिकिड़े टीले ते हिकिड़े जेको मथे दड़ो हुन ते बीह मक्कतुल मुकरमा खे हसरत भरे निगाहुनि सां ॾिठो ऐं पाण फरमायो, ए मक्का, मुंहिंजी क़ौम मूंखे जेकॾहिं तो मां न कढे हा त आउं कॾहिं बि तोखे छॾे न वञा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे वतन सां मोहबत हुई, पर पाण फरमायो त न, ईअं कॾहिं बि कोन थींदो जो आउं तव्हांखे छॾे ऐं जेको तव्हां त मूंसां वफ़ादारी करियो ऐं आउं न करियां, इहो कीअं थो थी सघे। उन करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मौत ज़िंदगी हाणे तव्हां सां गॾु आहे। अच्छा, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्ताब बिन उसैद हिकिड़ो सहाबी आहे, उनखे मक्कतुल मुकरमा जो गवर्नर बनायो ऐं पोइ पाण जेको आहे सो यानी रवाना थिया मदीना। पर उन खां पहिरीं इहो थियो जो उते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई यानी जेतिरा बि अरब कबीला हुआ उन्हनि खे इहा ॻाल्हि यानी ईअं सम्झो त यकीन जे दर्जे में उन्हनि खे हासिल थी वई त ही इस्लाम जेको आहे बरहक मज़हब आहे ऐं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके आहिनि उहे सचा नबी आहिनि, क़ुर सचो किताब आहे, सभिनी मञियो हो। पर हिननि खे जेको कुरैश जो जेको रोब हो ऐं हुनजी जेका शौक़त हुई उहा हुननि जे लाइ जेका रुकावट हुई त असां जेकॾहिं मुस्लमान थींदासीं त हीअ असां विढ़ंदा। उन करे ऐं उन्हनि ॾिठो चयो त असां इंतज़ारु था करियूं मक्कतुल मुकरमा जे फतह थियण जो। जेकॾहिं फतह थी वियो त बसि तो जेॾीमहिल फतह थियो त बसि सभ जा सभु जेके अक्सर जेके कबीला आहिनि उहे मुस्लमान थी विया। जेके कुझु हुआ जेके अञा मुस्लमान कोन थिया उन्हनि में बि एतिरी हिमत कान हुई जो हू जेको आहे सो मुक़ाबिलो कनि। बाक़ी ताइफ़ जा ॿ कबीला हुआ, हिकिड़ो बनु सक़ीफ़ ऐं हवाज़िन। इन्हनि में गैरत तमामु घणी हुई। इन्हनि जो कुझु बि थी पए असां कोन जेको मुस्लमान थींदासीं बल्कि विढ़ंदासीं मुस्लमाननि सां। पोइ हिननि जेको आहे सो वॾो लश्कर जमा कयो, एतिरे क़दुरु जो पंहिंजा ज़ालूं ॿार पंहिंजा जेके यानी जानवर आहिनि उठ ॿकरियूं वग़ैरह सभु खणी निकिता त भई असां जेकॾहिं असांखे ख़तरो हुजे थिए पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु अचे ऐं पंहिंजे माल जो ख़्यालु अचे उनजे करे जंग मां भॼूं, इन करे जेको माल बि गॾु था खणी वञूं, ज़ालनि ॿारनि खे बि गॾु था वठी वञूं, पर विढ़ंदासीं। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तयारी फरमाई ऐं पाण उते ई मक्कतुल मुकरमा खां ताइफ़ जे तरफ़ रवाना थिया। ओॾी महिल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जेको आहे सो 12,000 जो लश्कर हो। 10,000 उहे जेके पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा मां गॾु खणी आया साथी पंहिंजा, 2,000 वरी उते जा उहे मक्कतुल मुकरमा में नो मुस्लिम जेके हाणे नवां मुस्लमान थिया हुआ उहे, ऐं वॾो लश्कर। एतिरो वॾो लश्कर 12,000 जो कॾहिं बि जेको आहे सो इस्लाम जो कोन थियो। सो ऐं तमामु वॾो हथियार। हू जेके काफ़िर हुआ उहे एतिरा कोन हुआ तादाद में, हिननि जो तादाद मुस्लमाननि जो वधीक हो। सो बाज़ माण्हुनि जी नज़र जेका आहे, अच्छा इन में छा थियो जो हुनैन हिकिड़ी वादी जो नालो आहे, हुनैन हिकिड़ी वादी जो नालो आहे, पहाड़नि वारी वादी आहे। उन पहाड़नि जी वादीअ में जेॾी महिल ही पहुता
त अञा बेतरतीबी हुई, के सफ़ूं ठहियल कोन हुयूं, तरतीब कान हुई। अचानक जेको आहे सो हिननि जे मथां यानी तीर अंदाज़ी शुरू थी वई। उन वादीअ में पहाड़नि जे घाटियुनि में जेको आहे हुन इहे काफ़र जेके हुआ हवाज़िन ऐं बनु सक़ीफ़ जा माण्हू लिका पिया हुआ, उन्हनि तीर वसाइण शुरू करे छॾिया। ज़ाहिरी सबबु ऐं पोइ जेको इब्तिदाई जेको दस्तो हो मुसलमाननि जो, उनखे जेको यानी मैदान छॾे ॾिनो न, ऐं हुननि खे ख़बर ई कान पई। अजीब हुननि जी कैफ़ियत थी वई, एतिरा तीर पे वसिया जीअं मींहं जूं फुड़ियूं हुजनि। ज़ाहिरी सबबु इहो, पर हक़ीक़ी सबबु क़ुर ॿुधायो, जेका मूं आयत तिलावत कई, वयौम हुनैन इज़ आजबतकुम कसरतकुम फलम तुग़नि अन्कुम शैया वज़ाक़त अलैकुमुल अर्ज़ु बिमा रहबत। अल्लाह ताला फरमायो त तव्हां जेको आहे न, तव्हांखे पंहिंजी कसरत जेका आहे उन ख़ुशि करे छॾियो, तव्हांजी नज़र पंहिंजी तादाद ते अची वई त अॼु असां 12,000 आहियूं। हिकिड़ो वक़्तु हो जॾहिं असां जेको 313 हुआसीं ऐं काफ़र 1000 हुआ, तॾहिं असां जेको असां वटि कुझु कोन हो, तॾहिं असां खटे वियासीं जंग। हींअर त असां जेको काफ़रनि जे मथां कई गुना वधीक आहियूं, हेतिरा असां वटि हथियार आहिनि। तव्हांजी नज़र पंहिंजे जेको तादाद ते छो वई, तव्हांजी नज़र पंहिंजे हथियार ते छो वई? इन कसरत तव्हांखे ख़ुशीअ में विझी छॾियो। इज़ आजबतकुम कसरतकुम फलम तुग़नि अन्कुम शैया, पोइ इन कसरत तव्हांखे को फ़ाइदो कोन ॾिनो। इहो अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे सबक़ सेखारणो हो ऐं हिननि जी तरबियत फरमाइणी हुई त तव्हां यादि रखो, हमेशह जेको तव्हांखे जेका फतह मिली आहे तव्हांजे हथनि जे करे कान मिली आहे, तव्हांजे जेको हथियारनि जे करे कान मिली आहे, तव्हांजे कसरत जे करे कोन मिली आहे। हमेशह तव्हांजो मामिलो त अल्लाह पाक सां आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इरादो फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन इरादो पंहिंजे इरादे सां, पंहिंजी कुदरत सां, पंहिंजी महिरबानीअ सां तव्हांखे फतह ॾिनी आहे। तव्हांजी निगाह यानी दिलि जी निगाह तव्हांजी अल्लाह पाक जी ज़ात, अल्लाह जी रहमत ते हुअणु घुरिजे, पंहिंजे साज़ो सामान ऐं पंहिंजे तदबीरुनि ते, पंहिंजी कोशिशुनि ते हरगिज़ न हुअणु घुरिजे। मुसलमान जे लाइ रहती दुनिया ताईं अल्लाह ताला ॿुधाए छॾियो त मुंहिंजा जेके आहिनि उन्हनि जी फतह, मुंहिंजा जेके आहिनि उन्हनि जी जेको आहे कामयाबी उहा तॾहिं थींदी जॾहिं जेको मूं ते उन्हनि जी नज़र हूंदी, मूं ते उन्हनि जो एतिमाद हूंदो, मूंखे ख़ुशि रखंदा, मुंहिंजे हराम कयल कमनि खां बचंदा, मुंहिंजे नाजाइज़ कयल ॻाल्हियुनि खां बचंदा, मुंहिंजे फ़राइज़ को पूरो कंदा, मूंखे ख़ुशि रखंदा, त पोइ आउं जेॾी महिल चाहींदुसि हुननि खे सॼी दुनिया हुननि जे मुक़ाबले में अची वञे, तॾहिं मां उन्हनि खे जेको फतह ॾेई छॾींदुसि। पर जेकॾहिं मूंखे नाराज़ कनि त सॼी दुनिया हुननि जे हथनि में हुजे, तॾहिं बि जेको कामयाबु कोन थी सघंदो। अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि सेखारणी हुई, सो इहो मंज़र थियो। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओॾी महिल जेको आहे सो यानी हिकिड़े सफ़ेद खच्चर ते पाण सवार हुआ। सफ़ेद खच्चर दुलदुल हुन जो नालो हो, ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 2 ज़िरहूं पयल हुयूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो, उनखे पाण फरमायो त तव्हां आवाज़ लॻायो। हज़रत अब्बास जो आवाज़ तमामु तेज़ हो, एतिरे क़दुरु जो चवनि था त 6 मीलनि ताईं हुननि जो आवाज़ वेंदो, एतिरो तेज़ आवाज़ हो। त हुननि चयो तव्हां आवाज़ लॻायो। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला आवाज़ लॻायो। इहो आवाज़ जीअं जंहिं जे कन ताईं बि पहुतो, उन जा क़दम अल्लाह पाक ॼमाए छॾिया। वरी जेको मोटिया ऐं वरी जेको यानी मैदान कारज़ार जेको गरम थियो ॿिन्ही पासनि खां, ऐं पोइ जेको अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे शानदार फतह अता फरमाई। 4 मुसलमान जेके आहिनि उहे शहीद थिया ऐं 70 काफ़िर जेके आहिनि उहे मारिया विया। ऐं यानी मुसलमाननि जोश इंतिकाम में जेको आहे सो यानी औरतुनि ते हथ ते खयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, कंहिं औरत ते हथ न खणो, कंहिं ॿार खे कुझु न करियो। औरत खे कुझु कोन्हे करिणो, ॿार खे कुझु कोन्हे करिणो। छो त ही को क़िताल कोन्हे, ही को खून रेज़ी कान्हे, ही को जेको आहे सो यानी का दहशत गर्दी कान्हे जो अॼुकल्ह जीअं बम था वसाया वञनि त पोइ कंहिं शइ जी जेको परवाह कान्हे। जेको ॿार मरनि त मरनि, औरतूं मरनि त मरनि, बेगुनाह मरनि त मरनि। पर हिते ईअं कोन हो, हिते हर शइ जो हिकिड़ो क़ाइदो आहे, कानून आहे। उन करे जिहाद जेको आहे खून रेज़ी कोन्हे,
जिहाद जेको दहशतगर्दी कान्हे, जिहाद जा हिकिड़ा उसूल आहिनि ऐं उन उसूल जे मुताबिक़ रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह पाक जेको रहमान और रहीम आहे उन जेको आहे सो हिन जिहाद खे मशरू फरमायो आहे। जेको माण्हू जिहाद खे नथो सम्झे या जिहाद ते एतराज़ करे थो, उहा इहो एतराज़ हुनजे जहालत जी निशानी आहे। हुनखे पूरे तरीक़े सां इस्लाम जी तालीमात जी ख़बर ई कान्हे त कहिड़ी शइ कहिड़े दर्जे में आहे, कहिड़ियुनि शराइत सां आहे, कीअं आहे, उन करे एतराज़ करे थो। बहरहाल पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अॻियां वधिया। हवाज़िन ऐं कबीला सक़ीफ़ जेको आहे इन जो जेको मर्कज़ आहे उहो ताइफ़ आहे। पाण अॻियां वधंदा विया हू भॼंदा विया ऐं हू वञी पंहिंजे जेको क़िलनि में महफ़ूज़ थी उन्हनि क़िले जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 18 ॾींहं उन्हनि जो मुहासिरो फरमायो। 18 ॾींहंनि ताईं उन्हनि जो मुहासिरो फरमायो ऐं उन में जेको हू मथां जेको गरम पाणी गरम करे टहिकाए मथां उछलींदा हुआ सहाबा ते ऐं लोह जा टुकड़ा गरम करे उहे उछलाईंदा हुआ। ॾाढी तकलीफ़ पहुती सहाबा खे। पाण हिकिड़े मौक़े ते जेॾी महिल पोइ पाण मोटिया बि त पोइ हिकिड़े मौक़े ते साहब चयो यार रसूल हिननि असांखे ॾाढी तकलीफ़ ॾिनी, तव्हां हिन जे लाइ बदुआ फरमायो। पाण हथ कया, हाणे माण्हुनि चयो त हाणे विया आई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ खणी पाण फरमायो या अल्लाह अल्लाहुम्मा हद सक़ीफ़, या अल्लाह कबीला सक़ीफ़ वारनि खे हिदायत नसीब फरमा वअति बिहिम, ऐं हिननि खे वठी अचो मूं वटि। यानी जज़्बो दिलि में भरियो पियो, जंग आहे, दू बदू जंग आहे, पर जज़्बो इहो आहे त या अल्लाह कहिड़े तरीक़े सां आऊं हिननि खे जहन्नम जी बाहि खां बचायां, कहिड़े तरीक़े सां हिननि खे जहन्नम जी बाहि खां बचायां। यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जज़्बो इहो कोन हो त हिननि खे ख़तमु कजे, हिननि खे असां दोज़ख खे भरिजे, न। जज़्बो इहो भरियो पियो दिलि में त कहिड़े तरीक़े सां अल्लाह हिननि खे हिदायत नसीब फरमाए। ठीकु आहे असांखे तकलीफ़ पहुचाई अथनि, ठीकु आहे असांखे जेको उहो कई अथनि, पर ही सम्झनि कोन था, हिननि खे सम्झ कान्हे, हिनखे इहा ॻाल्हि जी ख़बर कान्हे। ऐं हुननि जे लाइ रहमतुल लिल आलमीन आहियां, हुननि जे लाइ दुआ थो घुरां या अल्लाह हिननि खे हिदायत नसीब फरमा ऐं इन्हनि खे वठी अचो ऐं क़बूल थी यादो आहे। अञा अॻियां वधिया हिकिड़े मक़ाम ते ग़ालिबन जिराना हिकिड़ी जॻह आहे, उते पाण पहुता त उते हवाज़िन जो हिकिड़ो वफ़्द आयो। उहे ई माण्हू जिन जेको तीर वसाया, जिन हेतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, सभु कुझु थियो, उहे माण्हू आया। उन्हनि चयो त साईं असांजा जेके तव्हां वटि क़ैदी आहिनि, असांजा माण्हू जेके तव्हां क़ैद कया आहिनि, उहे असांखे छॾे ॾियो। पाण फरमायो ठीकु आहे, छॾे ॾियो, सभु ॾेई छॾियो सभु हिननि। वरी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इतां ई जिराना मां एहराम ॿधी ऐं पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्रो अदा फरमायो। हाणे मक्कतुल मुकरमा में उम्रो अदा फरमायो। उम्रे खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 6 ज़ुल्क़ाद ते 8 हिजरी 6 ज़ुल्क़ाद ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी वापसि मदीना मुनव्वरा जेको आहे सो पहुता। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 हिजरी जेका हुई, 9 हिजरी अधु साल जहिड़ो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा में गुज़ारियो। पर पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ख़बर पई त ग़ज़वा मूता जेको थियो हो, यानी उर्दुन जे तरफ़ मूता हिकिड़ो इलाइक़ो आहे, उन्हनि सां जेका जंग थी, ख़ालिद इब्न वलीद ऐं हज़रत जाफ़र, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जो भाउ हज़रत जाफ़र बिन अबी तालिब ऐं ज़ैद इब्न हारिसा ऐं अब्दुल्ला इब्न रवाहा रज़ी अल्लाह ताला अन्हुम जेके शहीद थिया ऐं उन्हनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो। त उन में जेका रूमिन खे शिकस्त मिली हुई, उन जो बदिलो वठण जे लाइ उते जेको आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई त जेको अरब जे वेझो इन रूमिन जो इलाइक़ो तबूक, उन जे अंदरि जेको आहे सो ही जमा थी विया आहिनि ऐं ही जेको तमामु वॾी लश्कर जमा करे ऐं असांजे मथां जेको यानी हमिलो करणु चाहींदा। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ऐलान फरमायो त छा हू असांजे मथां हमिलो कनि, इन खां पहिरीं असां था उन्हनि जे मथां हमिलो करियूं। सो पर हालत अहिड़ी हुई जो कहत जे करे तमामु गुरबत हुई, गुरबत जी तमामु हुई हालत। ऐं पहिरें साल में कहत थियो, कर्ज़ हुआ मथां, वरी सख़्तु गर्मी हुई, सख़्तु गर्मीअ जो मौसम हो ऐं हालत इहा हुई। चंदे जो ऐलान कयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भई चंदो ॾिनो वञे। हाणे सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पंहिंजा पंहिंजा जोहर ॾेखारिया। हज़रत अबू बकर, इहो ई मौक़ो आहे जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आहे
पंहिंजे घर जो सॼो बाक़ी सामान जेको सभु खणी आयो। एतिरे क़दुरु जो बुत ते जेके कपिड़ा हुआ पियल उहे बि कपिड़ा लाहे पाण जेको तो ॿोरी जो लिबास पाए ऐं उहे कपिड़ा बि उन में सामान में विझी सभु सॼो सामान खणी अची हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हाज़िर कयो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर जो अधु सामान खणी आया ऐं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आहे सो यानी कई सारा यानी उठ 900 उठ ऐं घोड़ा जेके आहिनि उहे यानी उन में ॾिना। 30,000 जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लश्कर जर्रार वठी करे ऐं पाण रवाना थिया तबूक जे तरफ़। उन में इन सफ़र में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ात ज़ाहिर थिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उठ जेको आहे उहो गुम थी वियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वहीअ जे ज़रिए सां ॿुधायो वियो त उहो जेको आहे उन जी महार जेका उठ जी आहे उहा हिकिड़े यानी वण जी टारीअ में अटकी पई आहे ऐं उते तव्हां मोकिलियो पंहिंजे सहाबा खे वञी उहे खणी अचनि। उते ई पहुता त वाक़ई ईअं ई हो ओठ खणी आया वठी काए आया ऐं अहिड़े तरीक़े सां जेॾी महिल उते पहुता पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक में त हिरकल जेको रूम जो बादशाह हो उहो हलियो वियो हिम्स, शाम में हिकिड़ो इलाइक़ो आहे शहर आहे हिम्स, ओॾां हलियो वियो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ख़ालिद इब्न वलीद रज़ी अल्लाह ताला खे मोकिलियो त तव्हां वञो हिननि जो जेको वॾो पादरी आहे उन ॾे वञो, उन सां तव्हांजी मुलाक़ात थींदी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ख़ालिद इब्न वलीद रज़ी अल्लाह ताला खे फरमायो त उन सां तव्हांजी मुलाक़ात थींदी राति जो ऐं अहिड़े हाल में थींदी जो हू शिकार करे रहियो हूंदो। ईअं ई थियो, यानी हू हज़रत ख़ालिद बिन वलीद खे हू मिलियो राति जे वक़्त ते ऐं शिकार पिया कई। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला हुनखे पकड़े वरितो, गिरफ़्तार करे आया ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो यानी 15 या 20 ॾींहं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते रहिया, पर को बि मुक़ाबले जे लाइ साम्हूं कोन आयो, सभु डिॼी ऐं भॼी विया। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी वापसि आया 20 रमज़ान ते, 9 हिजरी 20 रमज़ान ते पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी मदीना मुनव्वरा जेको आहे सो वापसि पहुता। अहिड़े तरीक़े सां अञा बि इन में जेको आहे सो यानी हज जी फ़र्ज़ियत अहिड़े तरीक़े सां आमुल वफ़ूद। हा, इन खां पोइ जेको आहे जीअं मूं अर्ज़ु कयो त वफ़द शुरू थी विया, यानी क़ौमुनि जे तरफ़ां मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे तरफ़ां वफ़द अचणु शुरू थी विया, अची मुसलमान थींदा हुआ। तक़रीबन 60 या 70 वफ़द लिखिया अथनि त उहे जेको थो आया उन्हनि जी उहे अची मुसलमान थिया पंहिंजी रज़ा सां रग़बत सां, पंहिंजी जेको थो उन सां ऐं मुसलमान थी पंहिंजनि क़ौमुनि में विया, उन्हनि जूं पूरी क़ौमूं मुसलमान थी वियूं। ईअं जेको थो अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो 9 हिजरी खे आमुल वफ़ूद बि चयो वञे थो। आम चइबो साल खे, यानी वफ़दनि जो साल। जीअं क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए न, इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़तह, जेॾी महिल ईंदी अल्लाह जी मदद ऐं फ़तह ईंदी, वरअइतन नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा, ऐं तव्हां ॾिसंदा त माण्हू अल्लाह जे दीन में दाख़िल पिया थियनि फ़ौज दर फ़ौज माण्हू दीन में अल्लाह जे दीन में दाख़िल थींदा। हिकिड़ो उहो ॾींहुं हो जॾहिं अकेला अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह वटां पैगाम वठी करे दावत जो ऐलान कयो ऐं इहो चयो त भई अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद कोन्हे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, आऊं अल्लाह जो रसूल आहियां। हिकिड़ा अकेला हुआ, पोइ उन्हनि सां गॾु साथी थींदा विया। अल्लाह पाक जी मदद ऐं अल्लाह पाक जे आसरे ते, अल्लाह जे सहारे ते दावत जो कमु शुरू कयो ऐं पोइ साथी वधंदा विया। एतिरे क़दुरु जो अल्लाह रब्बुल आलमीन जेको उहो ॾींहुं ॾेखारियो जो फ़ौज दर फ़ौज सभु जेको इलाइक़नि जा परियां माण्हू जेके आहिनि हली करे जेको आहे सो अचनि पिया ऐं मुसलमान थियनि पिया। त अल्लाह रब्बुल आलमीन सच्चो, अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्चा, अल्लाह रब्बुल आलमीन जा वाइदा सच्चा। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां इन जो क़दुरु करियूं। हीउ दीन जेको आहे जेको खणी आया आहिनि अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो दीन वॾो क़ीमती दीन आहे। छो त इन दीन ते अल्लाह ताला ॿिन्ही जहाननि जे सुख जो, ॿिन्ही जहाननि जे चैन जो, ॿिन्ही जहाननि जे राहतुनि जो, ॿिन्ही जहाननि जे ख़ुशियुनि ऐं मज़नि जो वाइदो कयो आहे। दुनिया जो सुख ऐं चैन ऐं मरण खां पोइ जेका हमेशा वारी ज़िंदगी, अबदुल आबाद वारी ज़िंदगी,
उन जी कामयाबी मुकम्मल तरीन कामयाबी अहिड़ियूं नेमतूं जंहिंखे कंहिं अखि ॾिठो कोन, कंहिं कन ॿुधो कोन, कंहिं दिलि दिमाग़ सोचियो कोन, इन जो अल्लाह पाक क़ुरान में कसम खणी करे वाइदो कयो आहे। इहा उहा रहमत आहे जेका अल्लाह ताला सॼी इंसाननि जे लाइ मोकिली आहे, सिर्फ़ु मुस्लमाननि जे लाइ न बल्कि सॼी दुनिया जे इंसाननि जे लाइ मोकिली आहे। त भई हीअ रहमत आहे, हीअ जेको वठंदो, हीअ पाणीअ वांगुरु मिसाल आहे। जीअं पाणी खां को माण्हू मुस्तगनी कोन थो रहिजी सघे, को माण्हू चए त मूंखे पाणीअ जी ज़रूरत कान्हे, हवा जी ज़रूरत कान्हे, अहिड़ो को इंसान कोन हूंदो। ईअं जेको आहे सो रूहानी पाणी आहे हीअ दीन ऐं हीअ हिदायत, ऐं सभिनी खे इन जी दावत आहे। पोइ जेको जेको पंहिंजो भलो चाहे त उहो इन खे क़बूल करे, ऐं जेको पंहिंजो भलो न चाहे त उन खे रद्द करे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए, सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलक मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, असांखे पूरी उम्मत खे सची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह असांखे पंहिंजी नेमतुनि जो शुक्रगुज़ार बना। या अल्लाह पंहिंजी नेमतुनि जो शुक्रगुज़ार बना। या अल्लाह पंहिंजी नेमतुनि जो शुक्रगुज़ार बना। या अल्लाह पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब नसीब फरमा, दीन जो अदब नसीब फरमा। या अल्लाह दीन वारनि जो तमामु वास्तनि जो अदब नसीब फरमा, एहतराम नसीब फरमा, महब्बत नसीब फरमा। या अल्लाह असांखे बानसीब बना। या अल्लाह असांखे बानसीब बना। या अल्लाह बाअदब बानसीब बना। या अल्लाह बेअदब बेनसीब बणजण खां असांजी हिफ़ाज़त फरमा, बेअदब बेनसीब बणजण खां असांजी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह ॿिन्ही जाननि जो ख़ुशियूं ऐं राहत नसीब फरमा, ॿिन्ही जाननि जे तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि खां असांजी पूरी उम्मत जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह उमूमी हिदायत जो फ़ैसिलो फरमा। या अल्लाह उमूमी हिदायत जो फ़ैसिलो फरमा, उमूमी हिदायत जो फ़ैसिलो फरमा। या अल्लाह असां सभिनी खे पूरी उम्मत मुस्लिमा खे आफ़ियत सां पंहिंजे तरफ़ जज़ब फरमा। या अल्लाह इंतिहाई आफ़ियत ऐं आसानी सां पंहिंजे तरफ़ जज़ब फरमा, इंतिहाई आफ़ियत ऐं आसानी सां पंहिंजे तरफ़ जज़ब फरमा। या अल्लाह जेके ख़ैर ऐं भलाई जो दुआऊं अव्हां जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खां घुरियूं उहे असां सभिनी खे नसीब फरमा। या अल्लाह ऐं जिन शरनि ऐं बुराइनि खां अव्हां जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी उन तमामु शरनि ऐं बुराइनि खां असांजी पूरी उम्मत जी हिफ़ाज़त फरमा। तमामु रूहानी जिस्मानी बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फरमा। परेशान हारनि जे परेशानियुनि खे दूर फरमा। कर्ज़ वारनि जे कर्ज़ जी अदायगी जूं सूरतूं पैदा फरमा। औलाद जे ख़्वाहिशमंदनि खे नरीना साले औलाद अता फरमा। औलाद वारनि जे औलाद खे साले फरमा। या अल्लाह जेके माण्हू पंहिंजे औलाद जे रिश्तनि जे बारे में परेशान आहिनि, पंहिंजे फज़लो करम सां या अल्लाह उन्हनि खे सुठा रिश्ता नसीब फरमा। असांजे घर में इस्लामी मुआशिरो क़ाइमु फरमा, इस्लामी मुआशिरो क़ाइमु फरमा। या अल्लाह ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फरमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। जिन भाउरनि भेणुनि असांखे दुआउनि जे लाइ चयो या असांखां दुआउनि जी उमीद रखनि था, पंहिंजे फ़ज़लो करम सां या अल्लाह उन्हनि जी असांजी दुआउनि में उन्हनि खे शामिल फरमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन।